बिल्कुल इन वक्त मौजूद आहियां मलकानी शरीफ भरसा गोठ अला बख्श लिस्काणी में जिते 2003 खां क़ाइम PPHI जी अस्पताल हलंदड़ आहे। उन जी इमारत जो कम न थियण करे इतां जे ॻोठाणनि एहतिजाज कयो आहे। अचो त उन्हनि जे ॻोठाणनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी बिल्डिंग 3-4 साल थी विया आहिनि, अधु में रुली पई आहे। हाणे PPHI वारनि खे इलाही दफ़ा चयो अथऊं, ख़बरूं कनि था, अचनि था, ॾिसनि था, विज़िट कनि था, कमु कराइण लाइ तयारु कोन्हे। 2 पुराणा दरवाज़ा MNE साहिबु रखी वियो आहे त इहे ॻोठाणा लॻराइनि। तव्हां PPHI वारा सिहत जो ठीको खणी आया आहियो। हाणे असांजे स्कूल में हिकिड़ो कमिरो ॾेई छॾियो अथऊं, उन में अस्पताल हले पई, आवाम ॾाढी परेशान आहे। अच्छा, स्टाफ बि कोन्हे, हिकिड़ो डिस्पेंसर। शुरू में PPHI कमु कयो, असांजी अस्पताल पुराणी आहे का नई न आहे। एमओ हूंदो जेको 6 ॾींहं ईंदो, उनखां पोइ वरी कटे 3 ॾींहं कयूं। हाणे एमओ कोन्हे, को स्टाफ कोन्हे। हिकिड़ो ड्रेसर हो, उहो रिटायर थी वियो। उनखां पोइ हिकिड़ो डिस्पेंसर आहे, हाणे उहो ॿुहारी कढे, मरीज़नि खे ॾिसे या हिननि जे कागज़नि जा पेट भरे। तंहिंजे करे असांजो मुतालबो आहे, असांजी अस्पताल जी बिल्डिंग खे मुकमल करायो, असांजे अस्पताल खे स्टाफ ॾिनो वञे। DCD अला बख्श लिस्काणी जी बिल्डिंग जेका ज़बून हालत में आहे, 2003 खां वठी PPHI जेका असां उनखे संभाले पई, उन जो दवाऊं जेके मुहैया करे पई। हाणे बिल्डिंग तक़रीबन 3 सालनि खां वठी जेका असां जी कंडीशन इहा थी वई आहे, ठेकेदार अलाए केॾांहुं गुम थी वियो आहे। PPHI वारा जेके आहिनि MNE साहिबु, DM साहिबु सभु विज़िट कनि था, फोटो सेशन थिए थो, कमु कोई कोन थो थिए। हींअर आर्ज़ी तरीक़े सां जेका आहे स्कूल जे जेका कमरे में जेका आहे DCD जेका आहे हले पई उते। हाणे स्कूल बि खुलण वारा आहिनि, जुलाई जो मंथ बि ख़तमु थियण वारो आहे। 2 टीचर आहिनि उते, हिकिड़े रूम में ॿार तक़रीबन 80 खां प्लस आहिनि, कीअं वेहनि उते या छा आहे। हाणे त लॻे ईअं थियो त मुंहिंजे ख़्याल में त अगस्त में खुले आसमान हेठि जेके आहिनि दवाऊं इहे रखंदियूं ऐं पोइ इलाजु थींदो उते ग़रीब माण्हुनि जो। असां पुरअमन एहतिजाज कयो आहे, असांखे असांजी डिस्पेंसरी जेका इहा अस्पताल आहे इहा असांखे ठाराए ॾिनी वञे। 2003 खां स्कूल मंझि जेका डॉक्टर दवाऊं ॾियनि पिया, कॾहिं बि असांखे अस्पताल जी सहूलियत न आहे मुहैया कई वई। इहे असांजा ॿार पढ़नि था, उहे बि ॾाढा तंग आहिनि, हिकिड़े रूम में पढ़नि था। असां किथे ॿार असांजा स्कूल जा पढ़ायूं, इलाही ॻोठ असांजे ॻोठ में अचनि था जेके दवाऊं वठणु, दवाऊं नथियूं मिलनि, मेडिसन कोन्हे पूरत असांजी अस्पताल मंझि। डिस्पेंसर हिकिड़ो आहे, स्टाफ मुकमल कोन्हे, कंहिंखे दां ॾियूं। असां हितां जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु हो त असांजे ॻोठ जी जेका PPHI जे तरफ़ां अस्पताल मिलियल आहे, उन जो कमु ठेकेदार जी नाअहली जे करे रोलड़े जो शिकार आहे। 3 साल गुज़रण जे बावजूद बि इन इमारत जो कमु मुकमल न थी सघियो आहे। तंहिं करे असां ॻोठाणा मजबूरी तौरु इन अस्पताल खे स्कूल में हलाए रहिया आहियूं। हींअर त मोकलूं आहिनि, पर जॾहिं स्कूल खुलंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे इन अस्पताल खे स्कूल खां ॿाहिरि खुले आसमान हेठि हलाइणो पवंदो। ॻोठ वारनि वस वारनि खां इहो मुतालबो कयो आहे त जिते सॼे सिंध जूं अस्पतालूं PPHI जे हवाले कयूं वयूं आहिनि, उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ जी जेका अस्पताल आहे, इन जी बिल्डिंग जो जेको कमु रोलड़े जो शिकार आहे, ठेकेदार ख़िलाफ़ु कार्रवाई करे असांजी बिल्डिंग जो कमु मुकमल करायो वञे, जीअं असांजे ॻोठाणनि जो इलाजु सही नमूने थी सघे। कैमरामैन टीम सां गॾु फैसल रहमान, RI मेहरान TV न्यूज़, मलकानी शरीफ।